नेक ऐं सालिह औलाद छॾे थो, उन नेक ऐं सालिह औलाद हिन जे पुठियां दुआऊं करे थो। अल्लाह अकबर। पंहिंजे औलाद खे दीन सेखारियो, पंहिंजे औलाद खे बि क़ुर हदीस सेखारियो, उन्हनि खे दुआऊं सेखारियो, उन्हनि खे इहो अख़लाक सेखारियो, उन्हनि में इहो बुनियाद विझो। पाण सां फरमाया क़यामत ॾींहुं हिकु माण्हू ईंदो, हुन जे अमल खे महशर जे मैदान में हुन जे साम्हूं रखियो वेंदो, बल्कि उन जे आमाल सां गॾु हुन जे मीज़ान ऐं कांटे साहिमी सां गॾु हुननि जे अमल खे त तोड़ियो वेंदो, भरिसां ॿिया अमल आहिनि उन्हनि खे बि गॾु तोड़ियो वेंदो। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहल्लुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। फ़ौज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मौजूद सामीन इकराम, दीन इस्लाम वो अज़ीम दीन आहे जंहिं असां सभिनी मुस्लमाननि जी ऐं ईमान वारनि इंसाननि जी ज़िंदगीअ जे हर शोबे जे अंदरि, ज़िंदगीअ जे हर मोड़ में असांजी रहनुमाई फरमाई आहे। हिन दुनिया जी ज़िंदगीअ में को बि अहिड़ो शोबो न आहे जंहिंजे अंदरि दीन इस्लाम असां मुस्लमाननि जी हर पहलू ते रहनुमाई न कई हुजे। चाहे इंसान जो ॼमण जो टाइम हुजे, चाहे वफ़ात जो टाइम हुजे, चाहे आम मुआशरती ज़िंदगी हुजे, चाहे खुशियूं हुजनि चाहे गमियूं हुजनि, हर मामलात में, हर लम्हात में, हर पहलूअ ते दीन इस्लाम असां तमाम मुस्लमाननि जी रहनुमाई फरमाई आहे। ऐं ही उहो दीन इस्लाम आहे जेको अल्लाह रब्बिल आलमीन जो पसंदीदा दीन आहे। जीअं क़ुरान करीम में अल्लाह रब्बिल आलमीन हिकु जगह ते फरमायो, इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, बेशक अल्लाह पाक वटि दीन पसंदीदा दीन इस्लाम आहे। वरी ॿी जगह ते अल्लाह रब्बिल आलमीन क़ुरान करीम में फरमायो, वमन यब्तग़ि गैरल इस्लामि दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन। जंहिं बि माण्हूअ दीन इस्लाम खे छॾे करे को ॿियो गस, को ॿियो रस्तो उनखे अख़्तियार कयाई, उन ते अमल कयाई ऐं अल्लाह पाक जे पसंदीदा दीन खे छॾे ॾिनाई, इन हालत में मौत अची वियो, उनजो मौत दीन इस्लाम ते त न आहे, बल्कि क़ुरान करीम फरमायो क़यामत ॾींहुं हिसाब ऐं किताब जे टाइम ते फलन युक़बल मिन्हु, उन खां कुझु बि अमल हुनजो कयल क़ाबिल क़बूल कोन कयो वेंदो। वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन, ऐं अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾाढ़े हथनि ख़ाली नुक़सान छह टोटे वारो थी करे ईंदो। ऐं दीन इस्लाम कहिड़ो दीन आहे
ऐं उहो पसंदीदा दीन आहे जेको अल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजे क़ुरान करीम में बयान कयो आहे। उहो दीन फरमाए इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनि औलिया क़लीलन मा तज़क्करून। ताबेदारी करियो तव्हां उन्ही दीन जी जेको आसमाननि मां मोकिलियो वियो आहे। कहिड़े दीन जी? इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिन रब्बिकुम, तव्हां उन्ही दीन जी ताबेदारी करियो जेको आसमान ना तव्हां ॾे मोकिलियो वियो आहे बेज़रिए वही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। उहो दीन छा आहे? हिकिड़ो अल्लाह पाक जो किताब क़ुरान करीम ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक। वला तत्तबिउ मिन दूनि औलिया, उन अल्लाह पाक जे पसंदीदा मोकिलियल दीन खे छॾे करे जेके पट ते ज़मीन ते दीन ठहिया आहिनि, वली ठहिया आहिनि, गस ठहिया आहिनि, तरीक़ा ठहिया आहिनि, उन्हनि खे उनजी ताबेदारी कॾहिं उनजे कढ न लॻिजो, उनजे पाण लॻिजो। अॻिते फरमाई क़लीलन मा तज़क्करून, पर थोरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह पाक जे मोकिलियल हक़ीक़ी दीन इस्लाम पसंदी दीन खे अपनाइनि था, अख़्तियार कनि था, उन ते अमल कनि था। चवण जो मक़सदु इहो आहे त ही उहो अल्लाह पाक जो पसंदीदा दीन आहे जंहिं दीन इस्लाम जंहिंजे मुतल्लिक़ इंसान जॾहिं क़बर में बि पहुचे थो उन ई टाइम ते मुनकर ऐं नकीर बि उन ई दीन इस्लाम जी तोखां पुछा कनि था। ईअं कोन था चवनि त तूं कहिड़े पीर जो मुरीद आहीं, तो कहिड़े इमाम जो पोइलॻ आहीं, तूं कहिड़े पीर जे पुठियां तुंहिंजी क़यामत ॾींहुं सिफ़ारिश थींदी। कंहिं पीर जो, कंहिं बुज़ुर्ग जो, कंहिं आलम जो, कंहिं फ़क़ीह जो, कंहिं इमाम जो, कंहिंजो बि दुनिया में पोइलॻ आहे, पर क़बर जे अंदरि इहो सुवाल कोन्हे। क़बर जे अंदरि छा सुवाल आहे? मा दीनुक, ॿ सुवाल जेके तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे। टियों सुवाल इहो त मा दीनुक, तूं कहिड़े दीन ते आहीं, तुंहिंजो दीन छा आहे। पर जेकॾहिं उन दीन ते उहो दीन जेको अल्लाह पाक जे पारां आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पारां आहे, उन दीन ते हुनजो मौत थियो आहे ऐं हिन जी आख़िरी ज़िंदगी जा लम्हात मन कान आख़िरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाहु वहुव यअलमु दख़लल जन्नह। पाण फरमायूं जंहिंजो मौत दीन इस्लाम ते थिए, कलमे तय्यब ते थिए, कलमे जे माना महफूज़ खे पढ़े, उनखे सम्झे, उन ते मौत थिए, उनखे सम्झो अथसि उनजो ठिकाणो क़यामत ॾींहुं जन्नत आहे। पर क़बर में सुवाल छा आहे? मा दीनुक, ऐं बाना ख़बर ॾे तुंहिंजो दीन छा आहे। जेकॾहिं उन दीन खे अपनायो आहीं, अमल कयो अथसि, नमाज़ बि ईअं पढ़ी अथसि जीअं अल्लाह जे दीन चई आहे, अल्लाह जे क़ुरान हुकुम कयो आहे, मोहम्मद रसूल जे फरमान हुकुम कयो आहे, हर अमल हुनजो आहे, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, पर हर अमल उन दीन मुताबिक़ कयो आहे जेको दीन अल्लाह रब्बिल आलमीन जो पसंदी दीन आहे, मोहम्मद रसूल जो फरमान वारो दीन आहे, उन मुताबिक़ अमल आहे। हिन खां मुनकर ऐं नकीर सुवाल पुछनि था त तुंहिंजो दीन छा आहे। ही केॾो बि अणपढ़ियल छो न हुजे, भले हुनखे हिकिड़ो अखर बि सिंधी जो न ईंदड़ हुजे, पंहिंजे ज़बान जो न ईंदड़ हुजे, पर ही अल्लाह पाक जे साम्हूं मोमिन आहे, अल्लाह जे पसंद दीन ते अमल करे आयो आहे, उन ते हुनजो मौत थियो आहे, उन ते हुनजी ज़िंदगी जो इख़्तिताम थियो आहे। ही अणपढ़ियो बि जवाबु ॾींदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे। छा आहे? मा दीनो को तुंहिंजो दीन छा आहे? ही जवाबु ॾींदो दीनुल इस्लाम, मुंहिंजो दीन उहो आहे जेको अल्लाह पाक जो पसंदी दीन आहे। छो त उन ते हुनजो इख़्तिताम ज़िंदगी जो थियो आहे, उन ते हुनजो मौत थियो आहे। पर दुनिया जे अंदरि अॼु ॾिसूं पिया त केतिरा असांजा मुस्लमान भाइर जेके
बेज़ाहिर पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾाइनि था, पर मुस्लमान सॾाइण जे बावजूद असांजी इब्तिदा, असांजी इख्तिताम, असांजी इंतहा दीन इस्लाम जे शरीयत जे बरख़िलाफ़ आहे। असांजी उथी वेठी, असांजी रस्मू रवाज, असांजूं शादियूं कमियूं, असांजा मुआशरती ज़िंदगी जे अंदरि असांजूं मरणा ऐं पहिरियां, हर असांजा ॼमण, असांजो जीअण, असांजो मरण सारो उन अल्लाह पाक जे पसंदीदा दीन जे हिन दौर पुरफुतन दौर जे अंदरि ख़िलाफ़ आहे। केतिरा मुस्लमान असीं ॾिसूं था, जॾहिं त इंसान जो जॾहिं ॼमण जो टाइम ईंदो आहे, ही ॿार ॼमे थो, ही फितरत इस्लाम ते ॼमे थो। छा नबी इस्लाम जी हदीस आहे सही बुखारी जे अंदरि, पाण फरमायाऊं त कुल्लु मौलूदन यूलदु अल फितरत फअबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर नओं ॼावियल ॿार जॾहिं ॼमंदो आहे, उन ॼमण जे टाइम ते हू दीन इस्लाम, फितरती दीन इस्लाम ते ॼमे थो। छा दीन इस्लाम, फितरती दीन इस्लाम ते ॼमे थो। कुल्लु मौलूदिन यूलदु अल फितरत फअबवाहु, पोइ उन जा माउ पीउ जे हथ में आहे, हुनखे यहूदियुनि जे गस ते हलाइनि, हुनखे यहूदी बनाइनि, हुनखे ईसाई बनाइनि, हुनखे बाहि जो पुॼारी मजूसी बनाइनि। इहे हिन जे माउ पीउ जे वस ते आहे। जंहिं बि रस्ते ते लाहिनि, हिन जो वस माउ पीउ जे हथ में आहे। लेकिन ॿार माउ जे पेट मां जेको बि ॼमे थो, उहो ॿार दीन इस्लाम ते आहे। असांखे दीन इस्लाम छा हुकुम कयो आहे हिन टाइम ते? अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो ॿार ॼमियो ई फितरत इस्लाम ते आहे। ॼमण खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों हुकुम कयो आहे त उन जे दीन इस्लाम जे जॾहिं फितरत ॼाओ आहे त उनखे दीन जी, पंहिंजी रब जी सुञाणप करायो। उन जे साॼे कन में आज़ान ॾियो। छा करियो? हिंदू आज़ान ॾींदो, यहूदी ॾींदो, ईसाई ॾींदो, काफ़िर ॾींदो कन जे अंदरि आज़ान। लेकिन दीन इस्लाम चवे थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान आहे, तव्हां उन जे साॼे कन में अल्लाहु अकबर जी तवार लॻायो। उहा आज़ान ॾियो जेका आज़ान नमाज़ जे लाइ बांग ॾेई करे सॾे थो, ऐं हुनखे ख़बर पवे, हुनखे अञा नंढड़ो मासूम ॿार आहे, हुनजी अखि बि हाणे पटी आहे, ज़बान हुनजी ॻाल्हाइण जी ताक़त न आहे, ऐं हू कुझु बेसम्झ ॿार आहे, मासूम ॿार आहे। लेकिन शरीयत इस्लाम ही पसंदीदा रब जो दीन असांखे ॿुधाए थो त तव्हांजे घर में ॿार ॼमे, तव्हां उनजे कन जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी वहदानियत, उनजी हेकड़ाई ऐं उनजी वॾाई ऐं अल्लाह जी बुज़ुर्गी, अल्लाह अकबर जे हवाले सां उनजे कन में अज़ान ॾियो, अल्लाह जी उनखे वहदानियत सुणायो। ऐं उनखे पहिरियों स्टेज इहो आहे, अल्लाह अकबर चओ उनजे कन में, उनखे ख़बर पवे त हिन धरती जे मथां, हिन काइनात में अल्लाह जी ज़ात खां मथे ॿी का बि हस्ती कोन्हे। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे, अल्लाह सभ खां वॾो आहे। पोइ छा करियो? अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम कयो, हिन दीन असांखे हुकुम कयो आहे त पंहिंजे हिन ॿार खे सतें ॾींहं हिन जो अक़ीक़ो करियो, हिन जा वार कूड़ायो ऐं उहे चांदीअ में तोरे फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में तक़सीम करे छॾियो। पोइ छा करियो? 7 ॾींहं अक़ीक़ो करियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहो ॿार जेको माउ जे पेट मां ॼमे थो ऐं जेसि ताईं उनजो अक़ीक़ो नथो कयो वञे तेसि ताईं उहो गिरवी आहे। असां त अलाए केतिरा गिरवी आहियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तेसि ताईं ॿार गिरवी आहे, जेसि ताईं तव्हां उनजो अक़ीक़ो करियो। 7 ॾींहं उनजो अक़ीक़ो करियो। जेकॾहिं छोकिरो आहे त उनजे पारां 2 बकर
पर जेकॾहिं नियाणी आहे त हिकिड़ी ॿकरी या हिकिड़ो ॿकर अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उनजो अक़ीक़ो त करियो, उन सां गॾु वार उनजा कूड़ायो ऐं उहे चांदी में तोरे अलाह जे राह में ख़ैरात करियो ऐं गॾोगॾु तव्हां उन ते सुहिणे में सुहिणो जो नालो रखो। छा करियो? सुहिणो नालो रखियो। उहे नाला जेके अल्लाह खे वणनि था, अल्लाह जा पसंदीदा नाला, अल्लाह जे सिफ़तनि वारा पसंदीदा नाला, तव्हां उहे नाला जिन नालनि में शिरक न आहे, जंहिंमें बिदती बू न आहे, अहिड़ा सुठा नाला जेके अल्लाह जे खे वणनि था नाला, अल्लाह जी सिफ़त वारा नाला, यानी अब्दुर रहमान, अब्दुल्लाह, अब्दुर रहीम, उहे नाला जेके अल्लाह खे वधीक महबूब ऐं प्यारा आहिनि। अब्दुर रहमान अहिड़ा अहिड़ा नाला तव्हां रखी करे पंहिंजे औलाद जी पहिरियों स्टेज तव्हांजो इहो आहे। लेकिन दीन इस्लाम त असांखे इहा शइ सेखारी, लेकिन उन खां पोइ ही ॿार जे वॾो थींदो वञे तव्हां हुनजी तरबियत करियो। पाण सां फरमाइनि था जॾहिं इहो ॿार ॻाल्हाइण जे क़ाबिल थिए ऐं हिन जी ज़बान कुझु ॻाल्हाइण जे क़ाबिल थिए, माना ईअं सम्झो त अम्मा ऐं बाबा चवण जे क़ाबिल थिए। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे उन टाइम ते तव्हां पंहिंजे इन ॿार खे कलमू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सेखारियो। असांजे मुआशरे में छा आहे? असांजे हिन मुआशरती ज़िंदगी जे अंदरि जेको माउ ऐं पीउ घर में हरकतूं करनि था, पाण में हिक ॿिए सां गंद ॻाल्हाइनि था, गार ॾियनि था, ॻाल्हि ॿोल कनि था, गुफ़्तगू कनि था, या उहा गैर शरई हरकतूं हिक ॿिए खे भूंडा हणनि था, या उथक जेका असां गार सां हूंदी आहे, उहो नंढड़ो मासूम ॿार बि घर जे अंदरि सारी हरकत जो जॾहिं वॾो थिए थो उहो ॿार बि माउ इतनि जो नाफ़रमान थिए थो। उन जूं बि हरकतूं साॻियूं न आहे, हुनजे ज़बान ते कंट्रोल न, हुनखे दीन न, हुनजे ज़बान ते कलमू न, हुनखे का सूरत यादि। अल्लाहु अकबर। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां पंहिंजे ॿार खे बि कलमू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सेखारियो। वॾो थिए उनजे तव्हां पढ़ाई जो एतमाम करियो, उनखे दीनी तइलीम ॾियो। अॻिते हलंदे जॾहिं वॾो थिए तव्हां हुनजे निकाह जो एतमाम करियो। इहे सभु कंहिं सेखारियूं? शरीयत मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन सेखारियूं, इस्लाम सेखारियूं। लेकिन अॼु हिन दौर पुरफुतुन दौर जे अंदरि असांखे ॾिसूं पिया था त साईं हाणे बर्थडे जेका आहे मुड़ुसु पहतो आहे 40, 50, 60 साल ते अञा ॿियो पंहिंजी बर्थडे बनाए। हमारा 60 साल ताईं पहतो आहे, फेसबुक ते सोशल मीडिया ते वठ वठां लॻी पई आहे। सही फलाण जी अॼु जनम जो ॾींहुं आहे, केक पियो कटियो वञे, गुल पिया पराया वञनि, हार पिया पराया वञनि। लेकिन ही कहिड़े क़िस्म जी शरीयत आहे? वरी हिक ॿिए खे दोस्त मुबारक, जंहिंखे 60 साल जी ॼमार गुज़री चुकी आहे, 70 साल ते पहुतो आहे ऐं 50 साल हुनखे पंहिंजे ॼमार जो को फ़िक्र न आहे। ऐं हीउ इन ॻाल्हि खे बि वणाए पियो, अवाम खे ॿुधाए पियो त अॼोको ॾींहुं मुंहिंजो ॼमण जो ॾींहुं आहे, मुंहिंजी बर्थडे आहे। उनजे करे संगत साथ उनजे लाइ गुल पिया पाराइनि, केक पिया काटनि, हार पिया विझनि, मुबारक पिया ॾियनि ऐं अहिड़े कहिड़े क़िस्म जूं उनजे लाइ मुबारकूं पिया ॾियनि। हीउ छा आहे? हीउ छा असांखे दीन इस्लाम इहा शइ सेखारी आहे? अल्लाह जा बंदा, उहा शइ जेका असांखे दीन इस्लाम सेखारी आहे उहा असीं करण लाइ तयारु कोन आहियूं, ऐं उहे शयूं करियूं था जेके दीन इस्लाम असांखे ॿुधायूं ई कोन्हे। असीं पंहिंजे तरफ़ां उहे रस्मूं ऐं रवाज इस्तेमालु करियूं था। छाजे करे? जो ख़ुसूसन असां मुस्लमाननि जे अंदरि ऐं हिन बरे सग़ीर जे अंदरि, ख़ुसूसन हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं बांग्लादेश, ही बरे सग़ीर जो जेको इलाइक़ो आहे, इन ते असांजे मथां हिंदूमत जो राज आहे, हिंदूमत जी राज आहे। असीं हिंदुअनि जे रस्मनि रवाजनि, ईसाइनि, यहूदियनि, मजूसियनि ऐं
गैर मुस्लिमन के रवाज ऐं रस्मन में, असीं पंहिंजे ख़ुशियुनि में, पंहिंजे गमियुनि में, असीं पंहिंजी आम मुआशरती ज़िंदगी के अंदर असीं फाथल आहियूं ऐं इहो असरु तमामु पढ़ू करे वियो आहे असांजे अंदरि। उनजो कारण छा आहे जो असां मुस्लमाननि कमा हक़हू दीन इस्लाम खे सम्झूं न आहे। असांजो ताल्लुक़ क़ुरान सां घटि आहे, असांजो ताल्लुक़ दीन सां घटि आहे, असांजो ताल्लुक़ हदीस पढ़ण सां घटि आहे, असांजो ताल्लुक़ उलमा सां घटि आहे, असांजो ताल्लुक़ अल्लाह जे घर मस्जिद सां घटि आहे, दीनदारनि सां, मुस्लमाननि सां, जेके ईमान वारा मुस्लमान आहिनि, जेके साईं रस्ते ते हलनि, उन सां असांजो ताल्लुक़ घटि आहे। जॾहिं दीन इस्लाम असां खां परे थींदो थो वञे, नतीजो इहो पियो निकिरे जो असीं उन्हनि रस्मनि रवाजनि में गर्क थींदा था वञूं जेके हिंदुनि जूं रस्मूं आहिनि असांजे मथां। ही मुड़ुसु बर्थडे पियो मल्हाए, अबा उमिरि घणी आहे? 60 साल। अल्लाहु अकबर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही बुखारी जी, पाण सां फरमायो आज़र अल्लाहु इला मिरन अखर अजलहू हत्ता बल्लगहू 60 सनतन। उहो माण्हू क़यामत ॾींहुं अल्लाह पाक जे साम्हूं को बि उज़्र पेश करे कोन सघंदो। जंहिं माण्हू जे मथां अल्लाह पाक 60 साल जी ज़िंदगी ॾिनी, 60 साल ताईं अल्लाह पाक मौत खे हुन खां परे करे छॾियो। 60 साल हुनजे मथां मौत कोन आयो, मौत जो फ़रिश्तो वेझो कोन आयो। हुनखे अल्लाह पाक 60 साल जी ॼमार ॾिनी, 60 साल ताईं हू पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि चेंज आणे न सघियो, दीन इस्लाम ते खे अपनाए न सघियो ऐं नमाज़ पढ़ी न सघियो, दीन इस्लाम ते अमल करे न सघियो। ऐं 60 साल जी ॼमार में जा तव्हां 13, 14, 15 साल खां पोइ बक़ाया तव्हां काउंटिंग करियो, इहा सारी ॼमार हुअ त खणी नाबल बुलूगत जे अंदरि वेही हली, बालापण में वेही, नंढपण में वेही, पर हेॾी हीअ सारी ॼमार अल्लाह जे प्यारे पैगंबर 1400 साल हिन खां अॻु में फरमायूं। जंहिं माण्हू खे अल्लाह 60 साल ॼमार ॾिनी आहे, पोइ बि जेकॾहिं अल्लाह पाक खे राज़ी करे न सघियो, अमल करे न सघियो, अहिड़ो माण्हू क़यामत ॾींहुं अल्लाह जे साम्हूं को बि उज़्र पेश करे न सघंदो ऐं अल्लाह ते का मयार हुन जी ठही कान थी। असीं 60 साल ते पहुची चुका आहियूं, अञा ख़ुशियूं पिया मल्हायूं त मुंहिंजो अॼु को जनम जो ॾींहुं आहे, मुंहिंजो अॼु बर्थडे आहे। ख़ुदा जा बंदा, इन्हनि हरकतनि खां, गैर शरी हरकतूं आहिनि, इन्हनि खां पंहिंजो पाण खे बचायो, इन्हनि खां पंहिंजो पाण खे बचायो, महफ़ूज़ करियो। बल्कि जेको हरकतूं करे थो अहिड़ियूं, उन्हनि खे तव्हां चओ था दा हीअ ॻाल्हि क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे। असांखे कंहिं चयो आहे त हिकिड़ो माण्हू पोढ़ो थी चुको आहे, जंहिंजो औलाद थी चुको आहे, जंहिंजा पोटा पड़पोटा थी चुका आहिनि, उहो बि माण्हू अञा पंहिंजी बर्थडे पियो मल्हाए। शरीयत मोहम्मदी जे अंदरि इन शइ जी कंहिं क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। शरीयत उहा हुई जेका तव्हांखे ॿुधायुमि त ॿार ॼमण खां पोइ उन टाइम ते छा छा न कुझु करिणो आहे। दोस्तो, उन खां पोइ असां मुस्लमाननि में हिकु ॿी अहिड़ी गंदी रस्म आहे, उहा रस्म हमारा जे मरण खां पोइ कई वञे थी न असांजे माशरे जे अंदरि। उहा इहा आहे, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे जो जॾहिं मरण खां पोइ असीं 10 पोइ ख़तमा पोइ 30 पोइ 12 इहे रस्मूं करियूं था, जंहिंजो बि शरीयत मोहम्मदी जे अंदरि कंहिं क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। हिकु ॿियो असां में मर्ज़ इहो बि आहे, जॾहिं हमरा जे मौत क़रीब थींदो आहे, उन टाइम ते उन जे मथां सदको ऐं ख़ैरात करियूं था। यादि रखो अल्लाह क़ुरान में छा चयो आहे त सदको ऐं ख़ैरात तव्हां उन टाइम करियो जॾहिं तव्हां मुंहिंजा कंहिं मौत अचण खां अॻु में करियो, जॾहिं तव्हां चङा भला आहियो, जॾहिं तव्हां सही सलामत आहियो। पंहिंजे सिहत खे, पंहिंजे फराग़त खे, पंहिंजे वांदकाई खे अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान आहे, तव्हां उनखे गनीमत सम्झो। सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे नबी साहब फरमायो 2 नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके हे 2 नेमतूं अक्सरियत मुस्लमाननि जी उन्हनि जी नाशुक्री करे थी, बेक़दरी करे थी।
पाण फरमाइनि था असहत वल फराग, पहिरीं नेमत आहे चङ भलाई। हीअ जेका अल्लाह पाक ॼमार ॾिनी आहे, हिन ॼमार जे अंदरि अल्लाह जेका सहत ॾिनी आहे, इहा सहत ऐं वांदकाई, इहा चङ भलाई प्यारे पैगंबर जो फरमान आहे। इहे ॿई वॾे में वॾियूं नेमतूं आहिनि। लेकिन हमरा हिन सहत चङो भलो हो, जॾहिं जवान हो, जॾहिं कंहिं क़िस्म जी का बीमारी कोन हुई, हिन जो जिस्म, हिन जे हॾनि कमु कयो पे, हिननि जे आज़ा कमु कयो पे, उन टाइम ते ई अल्लाह पाक जी बेक़दरी कयईं। हीउ अल्लाह खे सजदो करे कोन सघियो आहे, हीउ नमाज़ पढ़ी कोन सघियो आहे, हीउ अल्लाह जे राह में ॾेई कोन सघियो आहे, हीउ अल्लाह खे राज़ी करे कोन सघियो आहे। लेकिन जॾहिं मौत मथसि क़रीब थियो आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान आहे, ॿ घड़ियूं अहिड़ियूं आहिनि जॾहिं मौत, ॿ घड़ियूं अहिड़ियूं आहिनि, ॿिनि घड़ियुनि ते अल्लाह पाक का बि नेकी ऐं तौबा क़बूल करे ई कान थो। दुआ करियो अल्लाह रब्बिल आलमीन अहिड़े टाइम जे अचण खां अॻु में असांखे पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंसान जी ज़िंदगी का ख़बर न आहे, कंहिं बि टाइम ते ओचितो इहो ज़िंदगी जो ॾीओ जामी सघे थो। तौबा जी टाइम ई कोन मिलंदी। अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था उहे ॿ टाइम उहे आहिनि जॾहिं इंसान जो रूह मलाइक पेरनि मां छिके करे हतायो गर गर, जॾहिं नड़ी वटि पहुचे थो, उन टाइम ते इंसान कुझु बि नेकी करे, तौबा करे, अल्लाह खे केॾो बि ॿाॾाए, पर प्यारे पैगंबर जो फरमान आहे, इन टाइम ते तुंहिंजी का बि नेकी, का बि कुर्बानी, कंहिं क़िस्म जी का बि नेकी जेका तुंहिंजे मथां कई पई वञे, तुंहिंजा पोयां मथां सभु ॿकर शकर कुकड़ हड़प घुरिया पिया वञनि, इहा नेकी अल्लाह जे राह में जेका करी पियो, इहा हाणे क़ाबिल क़बूल न आहे। जॾहिं त मलाइक असांजा मोकिलियल तुंहिंजे साह खे पेरनि जे खुड़ियनि खां, नोहनि खां कढी करे नड़ी वटि पहुचायो आहे। हाणे का बि नेकी क़ाबिल क़बूल कोन्हे, हाणे का तौबा क़ाबिल क़बूल कोन्हे। नंबर ॿी ॻाल्हि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं बर्पा थींदो, सिज ओभर खां उभरी ओलह लहंदो, हाणे सिज इजाज़त घुरंदो त मुंहिंजा रब मूंखे इजाज़त ॾिनी वञे त ओभर खां उभरां। अल्लाह रब्बुल आलमीन सिज खे ओभर खां उभरण लाइ मने कंदो ऐं अल्लाह हुकुम कंदो सिज खे त हाणे क़यामत बर्पा थी चुकी आहे, अॼु तूं उतां खां उभर जिथां खां तूं लथो आहीं, माना ओलह खां उभर। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, क़यामत क़ाइम थी वेंदी जॾहिं सिज ओलह खां ओभर खां उभरी ओलह लहंदो, वरी ओलह ई खणी उभरंदो। उन ई टाइम ते अल्लाह पाक कंहिं बि बाने जी का बि नेकी, का बि कुर्बानी, कंहिं क़िस्म जी का बि जेका असां इबादत, उहा तौबा अल्लाह पाक इन टाइम ते क़ाबिल क़बूल कोन कंदो। इनजे तौबा जा दरवाज़ा इन ॿिन्ही घड़ियुनि जे टाइम ते बंदि आहिनि। ऐं अल्लाह क़ुरान करीम में छा चयो आहे? फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइकुमुल ख़ासिरून वअनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुम मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फ़असद्दक़ वकुम मिनस सालिहीन। अरे ईमान वारो, तव्हांजो माल ऐं औलाद अल्लाह पाक जी नमाज़ खां, अल्लाह जे ज़िक्र खां न रोके। वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइकुमुल ख़ासिरून, जेको माण्हू माल ऐं औलाद जे पंहिंजे कारोबार जी मोहबत में थी करे अल्लाह जे ज़िक्र, अल्लाह जे नमाज़ खे छॾे ॾिना आहिनि, फ़उलाइकुमुल ख़ासिरून, अहिड़ा माण्हू क़यामत ॾींहुं नुक़सान टोटे वारा थींदा। वअनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुम मौत, अल्लाह तो फरमाए क़ुरान करीम में, तव्हां अल्लाह पाक जे राह में इबादत करे वठो, ख़र्च करे वठो, अल्लाह खे राज़ी करे वठो, नेकियूं करे वठो, इन खां अॻु में जो तव्हांजे मथां मौत अचे। अल्लाह छा चयो? मौत जे अचण खां अॻु में अल्लाह रब्बिल आलमीन खे राज़ी करे वठो, पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरी वठो ऐं अल्लाह पाक जे राह में ख़र्च करे वठो। असीं छा था करियूं? असीं ख़तमा 10
तीजा 40 12 ये सब पो करियो था जॾहिं हमरो राम थियो हमारा कब्र में पहुंची चुको मुनकर नकीर जो सवाल जवाब थी चुको यकीन समझो इन्हीं टाइम ते ये जेके बिदतूं कुछ थियन थियूं इन मुआशरे जे अंदर ये असांजे अमल जे लाइ हानिकार आहिनि बल्कि असांजे अमल जी तबाही बर्बादी आहे छाजे करे जो इन्हनि रस्मनि इन्हनि रवाजनि जो शरीयत इस्लाम जे अंदर मोहम्मद रसूल जे फरमान में कुरान हदीस जे अंदर कंहिं क़िस्म जो को बि सबूत न आहे लेकिन हमरा वरी छा कंदा ख़बर थो ॿुधायां थो त उहे अमल जेके अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहिनि मरण खां पोइ बि लेकिन असांजा केतिरा वीचारा मुस्लमान पंहिंजे अॻवान जी पंहिंजे सियासी लीडर जी 10 साल 15 साल 20 साल गुज़रे वञनि पोइ बि वर्सी बि मल्हाई वञे अबा केॾांहुं चे हलो केॾांहुं हलूं चे हलो वर्सीअ ते जेकॾहिं उलमा किराम अचनि जलसनि जे लाइ दीनी ॻाल्हि ॿुधण जे लाइ दावत ॾिनी वञे त इला माशाअल्लाह के थोरा मुस्लमान ईमान वारा ईंदा बल्कि जेकॾहिं सियासी मामले जे अंदरि या शैतानी कमनि जे अंदरि तव्हां रुगो ऐलान करियो त ॾिसो केतिरा था माण्हू अचनि छो त क़ुरान करीम ऐलान करे छॾियो आहे त शैतान जे तरफ़ जहालत जे अंदरि बेदीनी में तमामु उन्हनि जी माण्हुनि जी घणाई हूंदी कलीलम्मा तज़क्करून कलीलम्मा तशकुरून कलीलम्मा युमिनून दीन जे तरफ़ शुक्र गुज़ारण वारा ईमान आणण वारा अल्लाह ताला जे तरफ़ तमामु थोरा माण्हू ऐं हुन पासे तमामु घणा माण्हू लेकिन इहा वर्सी जेका मरण खां पोइ ये 30 साल खां पोइ 35 साल खां पोइ 10 साल खां पोइ जेका कई वञे थी यादि रखो इन जे शरीयत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि कंहिं क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे तव्हां केतिरियूं क़ुरान खानियूं क़बर ते करियो तव्हां केतिरियूं सवें देगूं लाहे माण्हुनि खे खारायो तव्हां जेतिरो बि सवाबु सम्झी करे कमु करियो पर इन ई टाइम ते या खुशामदी करण इहो वणाइण या ईसाले सवाब उन मैयत खे सवाब पहचान उनजे नाले ते भत खाइण या उनजे नाले ते वरसी करण यकीन शरीयत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि हराम आहे उन ई ॻाल्हि जे अंदरि असांजा केतिरा मुस्लमान दोस्त भाइर जिन जो तालुक़ असांजे जमायत सां हूंदो आहे उहे बि इन ॻाल्हि में शामिल आहिनि इन गुनाह खां उहे बि बतल न आहिनि छाजे करे जो असीं हिक ॿिए जी खुशामद करियूं था यार जेकॾहिं आऊं नी वर्सी में न वियसि त साईं मुंहिंजो लीडर साहिबु अॻवान कावड़जी पवंदो रोज़ी मुंहिंजे रब जे हथ में आहे रोज़ी कंहिं इंसान जे हथ में न आहे कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ या कंहिंखे नाराज़ करण सां अल्लाह पाक रोज़ी जा दरवाज़ा बंदि न आहे कंदो मोमिन खे खपे अल्लाह ताला कुरान में ऐलान कयो आहे त मोमिननि जो भरोसो हमेशह पंहिंजे रब ते हूंदो आहे ऐं मोमिननि खे खपे त पंहिंजे रब ते रोज़ी जे मामले में हमेशह भरोसो रखनि मदद जे मामले में हमेशह भरोसो रखनि असांजो ईमान कचो आहे असांजे ईमान में कमज़ोरी आहे छो त असांखे दुनिया खे बि ख़ुशि करिणो आहे माण्हुनि खे बि राज़ी करिणो आहे लीडरनि खे बि राज़ी करिणो आहे जेकॾहिं शरीयत उनजी का इनहराफ़ी थिए त उन शइ जी असांखे परवाह न आहे लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अमल ॾे असांखे ॿुधाया आहिनि जेके अमल इंसान जे मरी वञण खां पोइ बि जेकॾहिं उनजो पोयां रिश्तेदार उनजो माइट उनजो औलाद उनजो अज़ीज़ क़रीब करे थो इहे अमल अल्लाह रब्बिल आलमीन उन जे नियत सां करे थो अल्लाह ताला उनखे बि क़ब्र में सवाबु ॾिए थो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे पाण फरमायूं 7 अमल अहिड़ा आहिनि उहे 7 अमल जॾहिं माण्हू गुज़ारे वञे थो उन जा पोयां रिश्तेदार क़रीब अमल कनि था उनजो औलाद बि करे थो ऐं नियत इहा आहे त हीउ अमल आऊं इन करे करियां थो त बाबा खे सवाबु थिए मुंहिंजे माउ खे सवाबु थिए मुंहिंजे चाचे खे सवाबु थिए मुंहिंजे ॾाॾे खे सवाबु थिए मुंहिंजे फलां रिश्तेदार खे सवाबु थिए ऐं यकीनन मोहम्मद रसूल जी शरीयत मुताबिक़ हदीस मुताबिक़ उहो अमल कयल अल्लाह रब्बिल आलमीन खे क़ब्र में सवाबु ॾिए थो पाण ऐं हुन मां हिकिड़ो अमल अहिड़ो आहे
जंहिं अमल जो ताल्लुक़ उन मैयत जे ज़िंदगी हयात सां आहे। पाण फरमाइनि था उहो अमल इहो आहे जेकॾहिं मन अल्लम इल्मन, पाण इल्मु सिखियो ऐं सेखारे वियो, शागिर्द तयारु करे वियो ऐं उहो इल्मु पोयां पढ़ियो वञे थो, उन जा शागिर्द तयारु थियनि था, उहे पढ़ियो वञे थो, उन जा उस्ताद तयारु थियनि था। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दीन जी तवार जंहिंजो ही बुनियादु रखी वियो आहे, क़यामत ॾींहं ताईं हुन बंदे खे जेको इहो अमल करे वियो आहे हुनखे क़ब्र में सवाबु मिले थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿियो अमल इहो आहे औ अजरा नहरन औ हर हफर बेरन। पाण फरमाइनि था अल्लाह जे रज़ा ख़ातिर जेकॾहिं का नहर खोटायाई या खूह खोटायाई त माण्हू हुन मां पाणी पीअनि। हिन दौर जे अंदरि केतिरा असांजा वीचारा मुस्लमान भाइर हैंड पंप जो एहतमाम कनि था, माण्हू के लाइ पाणी जो एहतमाम कनि था। हालांकि मुस्लमान खे पाणी जो हिकिड़ो ढुक पियारणु क़यामत जे ॾाढे हुनजो बि वॾो अजर आहे। अल्लाह जे नबी जी हदीस आहे, पाण फरमायूं क़यामत ॾींहुं अल्लाह पाक पंहिंजे बाने खां सुवाल कंदो, ऐं मुंहिंजा बाना मूं तोखां पाणी तलबियो, तो मूंखे पाणी छो कोन दुनिया में पियारियो? बानू चवंदो मुंहिंजा मौला तूं त इन ऐब खां पाक आहीं, तूं खाइण पीअण खां पाक, ऐं तोखे पाणी बंदो कीअं पियारियां? अल्लाह ताला फरमाईंदो ऐं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे हिकिड़े उञायल माण्हू पाणी जी तलब कई हुई पर तूं हुन खां पाणी कोन पियारियो। हा हूंद जेकॾहिं पाणी पियारी हा, बुखायल तोखां खाधो घुरियो, उनखे मानी खाराई हा, त अॼु हुनजो अजर क़यामत ॾींहुं मूं अल्लाह पाक वटि ज़रूरु लही हा। छा सवाबु आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर साहब जो फरमान आहे, पाण फरमाईंदा अॻिए ज़माने में हिकिड़ी ज़ानिया औरत आहे जंहिं औरत काढ़े तते में हिकिड़े खूह ते हिकिड़े कुत्ते जे उञायल गुल रखे पाणी पियारियो। अल्लाह पाक सॼे ज़िंदगी जा गुनाह उन कुत्ते खे पाणी पियारण जे करे अल्लाह ताला उझाए छॾिया, सभु गुनाह माफ़ करे अल्लाह जहन्नम जे बाहि खां बचाए, रब उनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾिनी, अल्लाह उनजे गुनाहनि खे बख़्शे, अल्लाह जन्नत में दाख़िल करे छॾियो। छा अमल आहे? रब राज़ी थिए, मामूली अमल जे करे राज़ी थिए, अल्लाह नाराज़ थी पए। तव्हां केॾियूं गुनाह जा कम करियो था, तव्हां बिदतूं करियो था, तव्हां ख़ुशामदियूं करियो था, तव्हां शिरक जा अमल करियो था, रब नाराज़ ते अचे। अल्लाह खे तुंहिंजे अमल जी, तुंहिंजे नमाज़ जी, तुंहिंजे रोज़े जी का परवाह न आहे। उॾा राज़ी थियण आहे, इख़लास आहे, सचाई आहे अल्लाह रब्बिल आलमीन जी, उन में लिलाहियत आहे। अल्लाह पाक पाणी जे हिकिड़े ढुक जे करे तोखे जन्नत ॾेई छॾींदो इंशा अल्लाह। पाण सां फरमाइनि था जेको माण्हू मरी वञण खां पोइ का पाणी जी नहर खोटाए, को हैंड पंप लॻाए या खूह खोटाए, इहो बि हुन सां गॾु शामिल आहे। अल्लाह पाक उनजे अजर खे कोन थो वञाए। अल्लाह रब्बिल आलमीन उनजे पोयनि जे इहे कयल अजर खे जेकॾहिं उनजे नियत सां कयो अथनि, अल्लाह मरी वञण खां पोइ उन क़ब्र वारे खे सवाबु ॾिए थो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औ गरस नखलन, हिकिड़ो वण लॻाए थो पोयां, उहो वण इन नियत सां त हिन वण मझां छांव मिलंदी, हिन मां फल मिलंदो, हिन मां मेवो मिलंदो। अल्लाह जे नबी फरमायो उन मां जानवर खाइनि था, उन मां जीत खाइनि था, उन मां पखी खाइनि था, उन मां माण्हू फ़ाइदो वठंदा, अल्लाह जी मख़लूक़ात फ़ाइदो वठे थी। ख़ालिक़े काइनात उन हिकिड़े वण जे करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जा उनजा गुनाह माफ़ कंदो ऐं उनजो सवाबु अल्लाह रब्बिल आलमीन खे आख़िरत में ज़रूरु ॾींदो, त मरी वञण खां पोइ बि मिले थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे औ बना मस्जिदन औ वरस मुसफ़न, हिकिड़ो माण्हू अल्लाह करण अल्लाह जो घर ठाहे, मस्जिद ठाहे, हुनजो अजर छा आहे? अल्लाहु अकबर। नबी साहब फरमाइनि था जंहिं माण्हू मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, जंहिं माण्हू धरतीअ ते अल्लाह पाक जे घर खे ठाहियो, तमीरात कयईं, उन में मदद कयईं ऐं उनखे आबाद कयईं। ख़ालिक़े काइनात इन ज़मीन वारी मस्जिद घर बनाइण जे करे आख़िरत में जन्नत में वॾी महिलात जो एहतमाम कयो आहे, अल्लाह वॾे घर जो एहतमाम कयो आहे। लेकिन अफ़सोस आहे असांजे हिन पाकिस्तान जे गवर्नमेंट ते जेको हिन बजाए मस्जिदूं जेके अल्लाह जा घर आहिनि, जंहिंमें अल्लाह जी इबादत कई वञे, जंहिंमें दीन जी दावत ॾिनी वञे, जंहिंमें अल्लाह जे घर जे अंदरि इंसान पंहिंजे हिन गुनाहगार निर खे रखी करे अल्लाह ताला जी वहदानियत, अल्लाह जी वड़ाई बयान करे,
उन्हनि घरनि खे नऊज़ बिल्ला दाठो पियो वञे। ही कहिड़े मुल्क में असीं रहूं था? असांजी हिन पाकिस्तान मुल्क सां असांखे वफ़ादारी आहे, असांखे मोहबत आहे, लेकिन हे ग़लति फ़ैसिला जॾहिं थियनि था उनजे करे असांखे दिलि बि रुखे थी। नबी साहब जो फरमान छा आहे? जंहिं मस्जिद बनाई अल्लाह जन्नत में घर ॾेई छॾियो ऐं उनजो सवाबु मैयत खे मिले थो। या जेकॾहिं को दीनी किताब लिखे थो उहा पहुचाए थो, अल्लाह उनजो बि सवाबु ॾिए थो। पाण साहिब फरमाइनि था इन खां अलावा मन तरक वलदन यस्तग़फिरु लहू बाद मौतिही, नेक ऐं सालिह औलाद छॾे थो, उन नेक ऐं सालिह औलाद हिन जे पुठियां दुआऊं करे थो। अल्लाह अकबर। पंहिंजे औलाद खे दीन सेखारियो, पंहिंजे औलाद खे बि क़ुरान हदीस सेखारियो, उन्हनि खे दुआऊं सेखारियो, उन्हनि खे इहो अख़लाक़ सेखारियो, उन्हनि में इहो बुनियाद विझो। पाण सां फरमाया क़यामत ॾींहुं हिकु माण्हू ईंदो, हुनजे अमल खे महशर जे मैदान में हुनजे साम्हूं रखियो वेंदो, बल्कि उनजे आमाल सां गॾु हुनजे मीज़ान ऐं कांटे साहिमी सां गॾु हुननि जे अमल खे त तोड़ियो वेंदो, भरिसां ॿिया अमल आहिनि उन्हनि खे बि गॾु तोड़ियो वेंदो। ही माण्हू चवंदो अल्लाह हे जेके मुंहिंजा अमल तुरनि था ए त मुंहिंजा आहिनि, पर हे अमल धारियां जेके पिया आहिनि ए मुंहिंजा कयल कोन आहिनि। अल्लाहु अकबर। कुर्बान वञा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमान था। पाण फरमाइनि था तोजे मरी वञण खां पोइ पुठियां तुंहिंजो औलाद जेको नेक हो, जेको साले हो, जेको निमाज़ी हो, जेको दीनदार हो, जेको अल्लाह वारो हो, उन वेही करे नमाज़नि खां पोइ ऐं हर पल हर घड़ी अल्लाह खां दुआऊं ते कयूं रब रहमहुमा कम्मा रब्बयानी सगीरा रब जनी मुकीम सलात व मन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना इग़फिरली व लिवालिदैया वल मोमिनी यौम यक़ूमुस हिसाब। ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा माउ पीउ गुज़ारे चुका आहिनि, अल्लाह उन ते तूं ईअं रहम कर जीअं हुन मूंखे निंड में पालियो, नंढपण में पालियो, मूं ते रहम कयूं, मूंखे आङिर खां पकड़े मूंखे रवाना। ऐं अल्लाह रब्बिल आलमीन जीअं मूं ते हुन रहम कयो, मुंहिंजा रब ऐं उनजो औलाद या तोखां दुआ थो घुरियां, मुंहिंजे दुआ खे क़बूल कर, मुंहिंजा अल्लाह उनखे तूं उनजे मथां रहम कर, उनजी हालत ते तूं रहम जी पालोट कर। हे दुआऊं घुरियूं। अॼु केतिरो औलाद आहे मरी वियो क़ब्र में, औलाद पहुची वियो माइट, पुछा ई कोन आहे। पुछा छाजी? दुआनि जी पुछा न आहे। छो त अहिड़ो माण्हू जेको पाण न नमाज़ पढ़े, न रोज़ा रखे, न दीनदारी में हुनमें का रित आहे, उहो माण्हू छा माइटनि लाइ दुआ कंदो? उहो माण्हू छा अल्लाह खे यादि कंदो? हुनजा मरी विया। ऐं केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जिन कॾहिं पंहिंजे माइटनि लाइ सचे दिलि सां दुआ कोन कई। अल्लाह अकबर। हाँ हे उहे मां औलाद आहे। पाण सां फरमाइनि था अल्लाह पाक वराणींदो हुन माण्हू खे जवाबु ॾींदो त हे अमल जेके तुंहिंजे अमलनि सां गॾु पिया तोड़ा वञनि, इहे अमल तुंहिंजे मरी वञण खां पोइ तुंहिंजे नेक ऐं सालिह जूं औलाद जूं दुआऊं आहिनि, असां उन दुआनि खे क़बूल कयोसीं, गॾु कयोसीं, ज़ख़ीरो कयोसीं। अॼु इहे दुआऊं तुंहिंजे औलाद जूं बि तुंहिंजे अमल सां गॾु अल्लाह रब्बिल आलमीन उनखे क़बूल करे, अल्लाह तोखे जहन्नम खां बचाए जन्नत में दाख़िल कंदो। पाण सां फरमाइनि था मन तरक वलदन यस्तग़फिरु लहू बाद मौतिही, जेको माण्हू पंहिंजो औलाद छॾे वञे हू माइटनि लाइ बख़्श जी दुआ घुरे, अल्लाह पाक उनजा क़ब्र जो अज़ाब हटाए थो, क़ब्र जो अज़ाब हटाए थो, अल्लाह उनखे बख़्शे थो। क़यामत जे अमल उनजा कयल दुआऊं हुनजे अमल सां गॾु तोड़ियूं वेंदियूं। हे उहे अमल आहिनि जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाया आहिनि, जेके अमल मरी वञण खां पोइ जेकॾहिं इंसान हिन मुआशरती ज़िंदगी जे अंदरि, हिन मुआशरे जे अंदरि असीं करियूं, क़ब्र में असांजे माइटनि खे सवाब मिले। बाक़ी पोयां वर्सियूं करियूं इन्ही सिस्टमनि जो, ॿारहनि ख़तमनि जो, टीजनि जो, सड़ाई देगियूं लाहे छॾ, उनजो कंहिं क़िस्म जो हिकिड़े कण जो बि अल्लाह वटि सवाबु न आहे। अल्लाह पाक असां सभिनी मुस्लमान खे सही माना में दीन इस्लाम ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बिल आलमीन असांखे शिरक खां, कुफ्र खां, बिदतनि खां ऐं अहिड़ी ख़राफ़ात खां ऐं उन गैर शरई कमनि खां रब पाक असांखे महफ़ूज़ रखे, जेसि ताईं जियारे, इस्लाम ते जियारे, असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए, असांजो ख़ात्मो दीन इस्लाम ते करे, उहो दीन जेको अल्लाह पाक जो पसंदीदा दीन आहे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।